रमज़ानुल मुबारक महीने में खाधे पीते जे सामान जी किरियाना दुकानदार ऐं फ्रूट जे रेढ़ी ते असिस्टेंट कमिश्नर मंसूर अली अब्बासी मुख्तियारकार सईदाबाद टाउन सुप्रीडेंट राजा ख़ासकेली पंहिंजी टीम सां गॾु सरकारी रेट खां मथे खाधे पीते जो सामान विकिरो कंदड़ मेन वापारी मुल्लो रहीम मेमण खे 5,000 रुपया ॾंड हयो वियो। खंड गिह चांवर सरकारी रेट लिस्ट खां मथे खपाइण जे ॾोह में खेसि आख़िरी वार्निंग ॾिनी वई। आईंदा विज़िट ते दुकान सील करण जी वार्निंग। उन खां पोइ डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान अहमद जे हुकुम ते स्पेशल स्टॉल लॻाया विया बेनज़ीर भुट्टो पब्लिक पार्क में, जंहिं जी निगरानी टाउन सुप्रीडेंट राजा ख़ासकेली हवाले कई वई ऐं हुकुम जारी कयो वियो त जेके बि रेढ़ा शहर में रोड रस्तनि ते बीठल आहिनि उन्हनि खे फौरन बेनज़ीर भुट्टो पब्लिक पार्क में जमा करे सरकारी रेट मुताबिक़ सामान खपाइण खे यकीनी बणायो वञे। असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बासी शहरियनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कंहिं बि शहरी या बहराड़ी जे माण्हू खे का बि सरकारी रेट लिस्ट जी शिकायत थिए त फौरन मूं सां राब्तो कनि। कंहिं बि दुकानदार या रेढ़ी वारे खे हरगिज़ माफ़ न कयो वेंदो।